अस्सलाम वालेकुम या अली मदद। अॼु जुमे जो ॾींहुं ऐं तारीख़ 23/2/2024 आहे। ही ससी पुनू जे तरफ़ अॼु वञूं पिया। ससी पुनू जो अॼु ॿियो मेलो, ॿिए ॾींहं जो मेलो आहे। ही मुंहिंजा भाइटियो आहे, पंहिंजो आगा अफ़ज़ल महर ऐं ही शाह महमद महर। हिनखे मेले जो शौक़ु हुयो त मेलो घुमूं ऐं अव्हांखे थोरो तारीफ़ कराईंदो हलां त हीउ रस्तो वञे थो लाहौत ला मकान ऐं शाह बिलावल नूरानी दुरेजी, हेॾा ई आबादी बि आहे। ऐं हीउ रस्तो वरी अॻिते वञे थो कराची। हीअ हमारा जेके बीठा आहिनि साम्हूं वारा मोटरसाइकिल ते, इहे ससी पुन जे मेले तां मोटिया आहिनि। हिन स्टॉप जो नालो ईसा होटल आहे। हीउ रस्तो वेंदो ससी पुन जे मदार ते तक़रीबन 20 किलोमीटर आहे। पहिरियों रस्तो ई ख़राबु हुयो पर हाणे तमीर थी रहियो आहे अधु ताईं। उहे साम्हूं हिकिड़ी गाॾी बि अचे थी। हीअ असांजी मोटरसाइकिलूं बीठियूं आहिनि। अॼु मूंसां जोड़ में हीअ ॿई आहिनि। हीअ हिननि जी ग़रीबाणी मोटरसाइकिल नंबर ही अथसि पड़ोस। ठीकु आहे। हे शाह महमद महर, हे अफ़ज़ल सलीम महर। हिनखे आगा बि चवंदा आहिनि, आगा न आहे, आगा पठाण खे चवंदा आहिनि पर हे महर आहे। हीअ मुंहिंजी गाॾी हीअ KKW 234322 निमरा महर। निमरा मुंहिंजी धीउ आहे। ठीकु आहे। सो मोकिलानी न आहे। अस्सलाम वालेकुम या अली मदद महर फ़क़ीर। ख़ुदा हाफ़िज़। दुआ में यादि कजो। अल्लाह भाई आई लव यू। हलंदे हलंदे हिकु चुमीअ जो सुवालु आहे। ख़ुदा हाफ़िज़।